गुडू जी मेन बाज़ार में मुर्गी ऐं कबाड़ जे दुकान में धमाके जे नतीजे में हिकु ॼणो अजल जो शिकार थी वियो। मज़दूर ज़ख़्मी थी पियो। कबाड़ जो सामान कढण दौरान धमाके में दुकान मालिक अमानुल्लाह पठान अजल जो शिकार थी वियो। मज़दूर अब्दुल्ला सोलंगी ज़ख़्मी थी पियो। गुडू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची दुकान खे सील करे छॾियो आहे। गुडू जी मेन बाज़ार में मुर्गी ऐं कबाड़ जे दुकान में धमाके जे नतीजे में हिकु ॼणो अजल जो शिकार थी वियो। मज़दूर ज़ख़्मी थी पियो आहे। कबाड़ जो सामान कढण दौरान धमाके में दुकान मालिक अमानुल्लाह पठान अजल जो शिकार थी वियो। मज़दूर अब्दुल्ला सोलंगी ज़ख़्मी थी पियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ गुडू जे रिपोर्टर मोहम्मद अली कलवर खां। मोहम्मद अली कलवर, छा तफ़सील आहे हिन मामले? जी मेहताब, मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त गुडू मेन बाज़ार में जेको आहे त मुर्गी ऐं प्लस में जेको आहे त उन सां गॾोगॾु कबाड़ जो दुकान आहे, जंहिंमें जेको आहे कबाड़ जे भांडे में जेको आहे त अॼु मुर्गी मालिक जेको आहे अमानुल्लाह पठान हिकु छोकिरो पंहिंजो हेल्पर साण करे वियो त हुतां कुझु सरिया खणण हुननि कबाड़ जे जेको आहे त उन गोदाम मां हुतां जॾहिं सरिया खणण जी हुननि कोशिशि कई आहे त हुते जेको आहे त अचानक हिकिड़ो ज़ोरदार जेको आहे धमाको थियो आहे। धमाके जे नतीजे में जेको आहे त 21 वरनि जो अमानुल्लाह जेको पठान जेको आहे थॾे ते उहो फौत थी वियो आहे, जॾहिं त 20 वरनि जो जेको आहे मज़दूर अब्दुल्ला सोलंगी। ठीकु आहे मोहम्मद अली कलवर, महिरबानी अवां जी अपडेट्स लाइ।